उमिर मुबारक 40 सालन का पो नुबुवत जो ऐलान थो। ऐलान का पो पांजा भी परावा थी विया, पांजा भी खोड़ परावा थी विया। तर एकड़ो मां शेर चयो त कदे पांजन किन प्यार दिनो किन दुख दिना। दुख बेड़ा पराओ दुख दे वो एतरो दुख असर न कंदो आ जेतरो पांजो दुख दे। अल्लाह को दुआ तो कह अल्लाह ताला सला पांजन के दुख का भी बचाए। ये रिवायत में इंदो आ सैयदना हमजा साई अना कलमो मुबारक न पढ़ियो। एक दफे इमामुल अंबिया साईं जन दे आयो, ॾिठई त साईं जन जे जिस्म अतर ते धक्को लॻल हो, जंहिं धक में थोरो रत मुबारक वहे पियो। पुछा कई त छा ॻाल्हि आहे? चवंदा अॼु अबू जहल मोहम्मद अमीन के धक्को हयो आहे। सैयदना अमीर हमज़ो मोटियो, पंहिंजे हथ कमान हुयसि, कमान उन में शायद कुछ लोह जो सामान लॻल हो कमान में। सिधो ॻोल्हे काथे काथे चयो त वेठो आहे कचहरी में काबतुल्लाह जे ॿाहिरां। वञी ॾिठई, ॾिसी करे चुप में हलियो आयो हर कंहिं ॾिठो त अचे थो सैयदना हमज़ा। जीअं सैयदना हमज़ा साईं आयो भर करे उहा लोह वारे जो कमान जो पासो अबू जहल के मथे में ही जोरदार मथे में ही सब को वायड़ो थियो, हुनजो मथो फाटी पियो, रत बहण लगी। चईंसि त अॼु खां पोइ जेकॾहिं तो मुंहिंजे भाइटे जो नालो खयो आहे त पोइ पाण सम्झे थो अॼु मां उनजो तोखो बदिलो वठो। वरी जे ॿीहर जुरत कई त पोइ तुंहिंजो हाल ॿियो हूंदो। सभई ख़ामोश थी विया, को पुछी न सघियो। तॾहिं मोटी करे इमामुल अंबिया साईं जे ख़िदमत में आयो। अचे अर्ज़ु कयईं मुंहिंजा भाइटिया तूं दिलगीर न थी, तूं अकेलो न आहे। बस असां जूं कोताहियूं जो असां तोसां ताउन न कयोसीं। अॼु तूं दिलगीर न थी। अॼु जंहिं ज़ालिम तोखे तकलीफ़ ॾिनी आहे मां हिन सां उन बदिलो तो वठी तो वठो आहे, उनजो मथो फाड़े आयो मां। तंहिंजे करे तूं दिलगीर न थी। साईं जॾहिं हिन निहारियो त अॼु चाचो ॾाढी रहम वारी नज़र में आहे। तॾहिं इमामुल अंबिया फरमायो त मुंहिंजा चाचा इहा तुंहिंजी महिरबानी जो तूं मुंहिंजो बदिलो वरितो, पर मूंखे इन ते एॾी ख़ुशी न थींदी चाचा, न ख़ुशी थी मूंखे जो मुंहिंजे दुश्मन को तो बदिलो वरितो। काश जे करे चाचा तूं कलमो पढ़ी पए त मूंखे इन खां ॿीं टीं ते ख़ुशी हासिल थींदी। पोइ ईंदो आहे रिवायत में तॾहिं सैयदना हमज़ा साईं ॾिसी करे कलमो पढ़ी छॾियो। ज़िंदगी उन खां बाद में जो ॿुधो अथव आलमनि खां पोइ वरी 13 साल मक्की ज़िंदगी, 10 साल मदनी ज़िंदगी हिजरत खां पोइ अल्लाह के प्यारा थिया। अल्लाह के प्यारा थिया। कुल उम्र मुबारक 63 साल। अॻ में नबियनि जूं उमिरियूं मुबारक केतिरियूं हूंदियूं, उन्हनि जो उम्मतुनि जूं उमिरियूं केतिरियूं हूंदियूं। जेतिरो वक़्तु रहिया उन्हनि जी नुबुवत शरीयत हली, पर जॾहिं नबीअ दुनिया खां लाॾाणो कयो त शरीयत उते रुकिजी वई। कुझु वक़्तु हलण खां पोइ होरियां उन्हनि किताबनि में बि तग़य्युर तबदुल थी वियो, शरीयत में मट सट माण्हुनि करे छॾी। इमामुल अंबिया साईं जन जी उमिरि मुबारक कुल 63 साल। ऐं नुबुवत जो ज़मानो केतिरो आहे ख़बर ई कान्हे, क़यामत कॾहिं ईंदी इहा ख़बर ई कान्हे। हाणे जो 1400 साल 15 सालनि खां पोइ जेको माण्हू रब खे चवे त रब तो त असां ॾे जेको नबी मोकिलियो उनजी उमिरि मुबारक कुल 63 साल ई। असां त उनखे ॾिठोसीं कोन, पोइ असां त उनखे ॾिठोसीं कोन। वरी तो हुकुम कयो त उन ते ईमान आणियो, न ईमान आणींदो त जहनम ॾींदोमांव। पोइ इहो त असांखे कीअं रब कीअं थींदो मसइलो। इहो माण्हू जेकॾहिं एतिराज़ करे जंहिं ॿुधा अथव अॼुकल्ह करनि था अण ॾिठी अलाह खे नथा मञूं, हा न, इहो तरीक़ो आहे। जेकॾहिं ईअं करे तंहिंजे करे अलाह जे रसूल फरमाए छॾियो। पाण फरमायूं त नुबुवत जो दौर मुंहिंजो तमामु डिघो आहे। पाण हीअं 2 आङुरियूं फरमायूं। पाण फरमायूं त हिननि 2 आङुरनि ॾिसो था साईं ॾिठियूंसीं। पाण फरमायो त मां ई क़यामत ईअं आहियूं, माना हेॾो मां हेॾो क़यामत विच में ॿियो नबी न ईंदो। जे हिननि 2 आङुरनि जे विच में का 3 आङुर न फुटंदी तीअं मां जे ऐं क़यामत जे विच में ॿियो नओं नबी न ईंदो। पाण ईअं फरमायो जेकॾहिं को ईंदो त उनखे ख़ारिज कंदो, कढी छॾींदो, बाक़ी उहो सूंहं न कंदो, मटाइणो आहे उनखे। साईं जन ईअं फरमायो। हाणे एॾो अरसो नुबुवत जो साईं जन जी उमिरि मुबारक 63 साल। तॾहिं अल्लाह जे रसूल फरमायो त इहो क़यामत ताईं नुबुवत वारो कमु, थोरो तवजो कजो, वॾी ॻाल्हि थो कयां, नुबुवत वारो कमु मिनिस्टरनि जे हवाले न हूंदो। नुबुवत वारो कमु कंहिं दानश्वर जे हवाले न हूंदो। नुबुवत वारो कमु कंहिं प्रोफेसर जे हवाले न हूंदो। नुबुवत वारो कमु क़यामत ताईं सही नमूने सां हलंदो
अल्लाह जे रसूल फरमायो त उहो मां जा आलिम थींदा जेके मुंहिंजे दीन खे ॼाणंदा क़ुरान खे ॼाणंदा इहे क़यामत ताईं रहंदा क़यामत जो आख़िरी ॾींहं ते जेको न आख़िरी ॾींहुं हूंदो जंहिं बि कलमो पढ़ियो उन खे बि उअं ई जन्नत मिलंदी जीअं महबूब मोहम्मद करीम फरमायो त मुंहिंजे वक़्त में मिलंदी ॻाल्हि सम्झ में अचे जीअं अबू बकर सिद्दीक़ खे कलमे पढ़ण जे करे नबी साईं जी उनखे ज़ियारत थी हे उनजो नसीब हो पर जीअं कलमे में असर साईं जन जे वक़्त में हुयो इहो क़यामत ताईं असर रहंदो उनजो सबबु आलिम हाणे आलिमनि खे तव्हां केतिरो भलो सम्झो केतिरो ढिलो सम्झो केतिरो उन्हनि खे पेटी सम्झो केतिरो उन्हनि खे खाइण वारो सम्झो इहो तव्हांजो कमु आहे बाक़ी अलाह जे रसूल फरमायो त आलिम मां मुहम्मद करीम जा वारिस अथव हाणे वारिस जेको रसूल जो हुजे उन खां फिटाइण इहो मां सम्झां थो त पंहिंजे लाइ तबाहीअ जो सबबु आहे हलो सभई आलिम आलिम पाण फरमायो आलिमन यदुल्लाह अलल जमा जमात हिकिड़ी हूंदी हक़ ते हा न जंहिंमें कसरत उलमा जी अल्हम्दुलिल्लाह उहो तव्हां ॾिसो था त आलिमनि जूं जमातूं कसरत सां हलनि थियूं पियूं इहे क़यामत ताईं हलंदियूं ऐं क़यामत ताईं इहे कलमे जी तबलीग कंदा इन कलमे जे तबलीग जे करे जंहिंखे कलमो नसीब थींदो उहो बि उअं ई जन्नत जो हक़दार थी पवंदो ॻाल्हि सम्झ में अचे थी अलाए न जीअं साईं जन जे वक़्त में कलमे पढ़ण सां कलमो जंहिं पढ़ियो उनजी जाइ जन्नत अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला शर तव्हां ई असांखे आलिमनि सां जुड़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए ज़मीन जे तख़्ते ते बसि असांखे इहे ॻाल्हियूं थी वियूं आहिनि असांखे नौकरी खपे असांखे शोहरत खपे असांखे कंहिं माण्हुनि में ईअं इज़त खपे दीन जी परवाह घटि बि थी वञे ॾुख इन शइ जो थो थिए मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला मरण खां अॻु अलाह तबारक व ताला सम्झ अता फरमाए मुंहिंजा भाइर आलिमनि सां ताउन कयो आलिमनि जो साथ ॾियो साईं आलिमनि में इख़्तिलाफ़ भलो इख़्तिलाफ़ हुजे पर इहा वॾी जमात नाहक ते न वेंदी है ना फर्द में नुक्स थी सके थो फर्द सां इख़्तिलाफ़ थी सके थो फर्द तबियत तुंहिंजी नथी लॻे न लॻे बाक़ी उलमा जे जमात खां मुंहुं मोड़णु इहो मां सम्झां थो तव्हां ई असांजे ईमान जो नुक़सानु आहे मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला शल तव्हां ई असांजे ईमाननि जी हिफ़ाज़त फरमाए अॼु त माण्हुनि क़ुर पाक ते कॾो को एतिराज़ कया माण्हुनि इमामुल अंबिया साईं जे ज़ात अक़दस ते हमला कया अलाह तबारक व ताला जे शान में गुस्ताखी थी वई इहे ॻाल्हियूं थींदियूं रहनि थियूं पर पोइ बि उलमा मैदान ते निकितल आहिनि तव्हांखे ख़बर हुजे न हुजे पर अलाह उलमा खां कमु वठे थो मां कॾहिं कॾहिं दोस्तनि खे चवंदो आहियां त जेकॾहिं हिन पाकिस्तान जहिड़ो मुल्क थोरो तवजो कयो त अजीब ॻाल्हि ॿुधायां सॼी दुनिया में को बि मुस्लिम मुल्क इस्लामी मुल्क ईअं हुजे जीअं पाकिस्तान में आलिम खे जीअं वणे क़ुर ऐं हदीस जी तशरीह जेके हक़ आहे उहे करे उनजे मथां कोई क़दम न खजे उहो असांजो पाकिस्तान जो मुल्क आहे ॿिए हंधि न आहे तव्हां ॿुधो आहे त ॿियनि हंधि खोड़ उन्हनि खे ख़ुतबो बि लिखी ॾींदा आहिनि हुकूमत जे तरफ़ां त हे ख़ुतबो पढ़णो आहे इन खां ॿाहिरि पढ़णो न आहे ॿाहिरि पढ़ंदो त उनजी मेहराब में बि बेइज़ती कई वेंदी गिरफ़्तार थी वेंदो तव्हां ॿुधो आहे त जे मिस्र में कारी सुवारा ईंदा न मिस्र जा कारी अब्दुल बासित जंहिं दुनिया खे क़ुर पाक जे तिलावत सां हिलाए छॾियो पर उते ॿुधाईंदा आहिनि त क़ानूनी तरह सां ॾाढ़ीअ जी पाबंदी आहे ॾाढ़ी नथो रखी सघे असांजे पाकिस्तान में ॾाढ़ी रखी सघे थो ॿियनि मुल्कनि में तव्हां मुस्लमान मुल्कनि में वेंदो को हुकूमत खे ॻाल्हाए न सघंदो असां हाणे वज़ीर आज़म खे बि नंढो ॻाल्हाईंदो बादशाह सदर खे बि ॻाल्हाए वेंदो छो ॻाल्हाईंदो जो त असां वटि हिकिड़ो बुनियादु हिकिड़ो हले थो पियो उहो कहिड़ो आहे असां वटि आहे चिजाए की पंहिंजी जाइ ते ग़लति हे जमहूरियत ऐं हे साईं खे चवां इहो वोटिंग इहो तरीक़ो हिन मसइले में न आहे जो हिकिड़ो मौलवी साहिबु बीह करे तव्हांखे चए त बाबा मौलवीअ खे वोट ॾींदव ॼण क़ुर खे वोट ॾिनव ऐं ॿियो तव्हांखे चयो त न बा मां तव्हां सां नौकरियूं कंदुमि तव्हां मौलवीअ खे छॾे करे उनखे वोट ॾिनो इहो तव्हांजो मसइलो आहे पर इहो ज़रूरी आहे त सभई आलिम नाहक ते न थींदा जेकॾहिं उलमा जी जमात उहो छाजे करे कोशिशि था करनि इन जे करे त क़ुर जी बालादस्ती हुकुम जी बालादस्ती उहा सियासी बुनियाद ते आहे उहा सियासी बुनियाद ते आहे सियासी बुनियाद पाकिस्तान में न थींदो त असां कंहिं बि क़ुर पाक जे हुकुम ते सही नमूने सां अमल करे न सघंदासीं इहो पाकिस्तान जो मां हाल थो ॿुधायां ॿियनि जी ॻाल्हि नथो कयां पाकिस्तान जो हाल छो त आइन ठहे थो मथे एसेंबलीअ में वञी आइन ठाहिनि था जे आइन ॾे तव्हां माण्हू उहे मोकिलींदव जंहिंखे कलमो पढ़णु न ईंदो पोइ उन जे लाइ तव्हां चवंदव त बाबा कादियानियुनि कहिड़ो ॾोह कयो भले वञे पंहिंजे जीअं असांजे चीफ जस्टिस साहिबु ऐलान करे छॾियो त पंहिंजे घरनि में हू जेकॾहिं तबलीग करनि त करे सघनि था हा न वाह
तबलीग करन त करे सघनि था, पर हुन वीचारे खे इहा ख़बर न हुई त अॻु में त असांखे इहा इजाज़त इन्हनि जे लाइ मिली सघे थी जेको रसूल खां बाद में ॿिए नबीअ जो दावेदार थिए पंहिंजे घर में। हा, ग़ैर मुस्लिम जी इज़त इस्लाम में उअं ई महफ़ूज़ आहे जीअं मुस्लमान जी आहे। जीअं मुस्लमान जी आहे तीअं ग़ैर मुस्लिम जी महफ़ूज़ आहे, पर ग़ैर मुस्लिम खे पंहिंजी जाइ ते पंहिंजे मसइले में पंहिंजे घर में पंहिंजे गिरजागाह में उते भल वञी करे पाण जो कुझु बणेसि वञी करे ॿाहिरि तबलीग जी इजाज़त हुनखे न आहे जो तव्हां ॿाहिरि तबलीगूं कंदो अते। इहो आहे ग़ैर मुस्लिम। ग़ैर मुस्लिम में वरी फ़र्क़ु आहे। ऐं हे जेको कादियानियत वारो मसइलो आहे न, इहो छड़ो ज़मीन आहे, इहो अक़लियत न आहे। इहा ॻाल्हि सम्झो, मतिलबु कॾहिं कॾहिं माण्हू धोखो ईंदो आहे त इहे बि अक़लियत आहिनि। अक़लियत ईअं चइबो आहे बाबा पाकिस्तान में खोड़ अक़लियत रहे थी, माना ग़ैर मुस्लिमनि। पोइ मसइलो छा आहे, हिन रसूल जे ख़िलाफ़ु हिकिड़ो महाज़ उथारियो आहे, तंहिंजे करे रसूल जे ख़िलाफ़ु महाज़ क़यामत ते हलाइणो न आहे, उनजो उते जो उते गर्दन लाहिणो आहे। इहा शइ अहिड़ी ख़तरनाक आहे। वाणे खे पाबंदी कोन्हे, भले वञी गऊं सां वञी वेहे, गऊं जो मुट पीए। असां कुर्त कान्हूं, पीअंदा आहिनि, असां छो जलियूं उन्हनि खे? पंहिंजे वञी गुरुद्वारनि में भले वञी पाण खे कुझु बि करनि, असां न झलींदासीं। पर जेकॾहिं कादियानियत वारो मसइलो आहे, उनखे उलमा जी वॾी जमात जमे गफ़ीर, जंहिंमें देवबंदी, जंहिंमें बिरेलवी, जंहिंमें अहल हदीस, जंहिंमें शिया, इहे सभु गॾियल हा जिन कादियानियत जे कुफ़र जो इत्तिफ़ाक़ सां ऐलान कयो। हाणे जेकॾहिं उन में थोरी बि रिआयत थींदी त इहा रसूलुल्लाह सां ईअं खणी सम्झो त ओॾो जी बेहुरमती शामिलु थींदी। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छल इन्हनि आलमनि खे अञा बि वधीक तौफ़ीक़ ॾे, अलाह ताला इन्हनि जी हिफ़ाज़त बि फ़रमाए। इहे क़यामत ताईं इंशा अल्लाहुल अज़ीज़ हर महाल ते जहिड़ो हाल आहे ओड़े हाल सां अलाह खां दुआ आहे त अलाह ताला छल तव्हां ई असांखे मरण खां अॻु सम्झ अता फ़रमाए। इन्हनि ॻाल्हियुनि खां होशियार रहो। मां अॻे बि दोस्तनि खे ॿुधायुमि, असांजे सिंध धरतीअ जो वॾो हिकिड़ो दानश्वर उलमा आलिमनि मां हिकिड़ो आलिम जंहिंजो नालो मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह। जंहिं उनखे ॿुधो, जंहिं उनखे ॾिठो, उनखे ख़बर हूंदी त मौलाना अब्दुल्ला चांडियो छा हो। उनजी तक़रीर आहे, थोरी तक़रीर मां मौलाना जी थो ॿुधायां। तक़रीर में मौलाना फरमाए थो त मूं वटि कंबर जो हिकिड़ो शख़्स आयो, मौलाना जा लफ़्ज़ थो ॿुधायां। कंबर जो हिकिड़ो शख़्स आयो, उन मूंखे अचे चयो त साईं मुंहिंजा माइट रिश्तेदार कादियानी आहिनि साईं, उहे मूंखे थोरो तंग था करनि साईं, मूंखे कुझु अहिड़ियूं के ॻाल्हियूं सम्झायो त मां उन्हनि सां ॻाल्हाए था सघां। मौलाना चांडियो साहब फरमाए थो त मां पुछियोमांसि त पढ़ियलु आहीं? उन चयो साईं मां पढ़ियलु न आहियां। मां चयोमांसि जे पढ़ियलु न आहीं त पोइ जॾहिं बि तोसां अचे माइट तुंहिंजा कादियानीअ जे बारे में कुझु तोखे ॻाल्हि करनि, तूं गुलाम अहमद कादियानीअ खे ज़ाल भेण माउ जूं ॻाल्हियूं ॾे, कचूं ॻाल्हियूं। हे मौलाना चांडी जी ॻाल्हि मस्जिद में थो ॿुधायां, कचूं ॻाल्हियूं ॾे। उहो इन जे करे तुंहिंजे गारनि ॾियण सां हो भॼी वेंदो, तोखे तबलीग न कंदो, तुंहिंजो ईमान बची पवंदो। पर जेकॾहिं उहो मतां तोखे का अहिड़ी ॻाल्हि करे तुंहिंजे ज़हन में छड़ो अहिड़ो आयो त अलाए यार हिन जी ॻाल्हि सची न आहे, अलाए वाक़ई असांजे नबी साईं में का इहो नुक़्सो हुयो न, छड़ो ईअं सोची तॾहिं बि तुंहिंजे ज़ाल खे तलाक अची वेंदी, काफ़िर थी वेंदी। एॾो माहौल आहे ख़तमु नुबुवत वारो, जंहिंखे माण्हू चवंदा ख़ैर आहे, को मसइलो कोन्हे को। तंहिंजे करे उलमा जी ॻाल्हियुनि खे थोरो तवजो कंदा कयो। तव्हांजी तबियत खे वणे ॻाल्हि न वणे, पर सच इहो अथव जेकॾहिं इस्लाम ऐं मुस्लमान ऐं नबी साईं सां मोहबत कंदड़ आहियूं त पोइ इहो हिफ़ाज़तूं इन्हनि शयुनि जूं करणियूं पवंदियूं। मां हेॾे वेंदुसि त खोड़ वाक़िया अहिड़ा आहिनि मुंहिंजे आॾो जेके इमामुल अंबिया साईं जन पंहिंजे हयाती मुबारक में करे ॾेखारिया आहिनि। मां हिकिड़े हंधि बयानु कयुमि, पोइ हिकिड़ो SSP साहिबु हो, उनजो त वाई हाजी साहिबु त अलाए कहिड़ी ॻाल्हि करे वियो आहे। ईअं रसूल रहमत बणिजी आयो ऐं रसूल रहमत वारो वरी माण्हुनि खे कोराईंदो है न। पोइ मां चयो इन वीचारे खे पाण खे ख़बर कान्हे का। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त उलमा सां हूंदो त तव्हांखे कुझु ख़बर पवंदी, ईमान खे बचाइण जो बि तरीक़ो ईंदो आहे। जेकॾहिं न त पोइ काॾो न काॾो फासी पवंदो। ॻाल्हि सम्झो जी। अॻे बि मां तव्हांखे ॿुधायो न त उहो अमरा खे चए पियो त इहा ॿकरीअ बा छो खणी गिल राए छो थो, चवंदे इहा मरी वई आहे। चए अड़े कंहिं मारी? चए अलाह मारी। पोइ कंहिं मारी? चए अलाह मारी। पोइ खाओ छो न था? अलाह मारी खाओ छो न था? हाणे बाबा हराम थी वई। हराम कीअं थी? चओ त अलाह मारी हलाल कीअं थींदी आहे? चए बाबा उहा काती हुजे, काती खणी करे पोइ बिस्मिल्लाह अलाह अकबर करे हुनजे गर्दन ते हलाइजे, हुनजूं रगूं कटिजनि, पोइ उहे छड़ियूं हणी रतु निकिरेसि। चए त हुन भाई उन मूंखे बागड़ीअ चयो त पोइ अच्छा अलाह जे नाले सां कुहंदो? हा। चए जॾहिं अलाह जे नाले कुहण सां रतु निकिरेसि, छड़ियूं हणी उहा फथ के पोइ तव्हांजे लाइ हलाल, पर जे डायरेक्ट चए थो अलाह मारी त पोइ हराम, पोइ तव्हां इन में जान न छॾाए सघंदव। इहा ख़बर हुजेव। जे आलिम न हूंदा न त पोइ तव्हां इन बागड़ीअ में जान छॾाए न सघंदव। पोइ ईअं थी पवंदो
ये वड़ा मसइला आहिनि। हुन चयो त अलाह साईं जी मूंसां महिरबानी थी पई, मां अहिड़ो फाथुमि जो सम्झ में ॻाल्हि न पई अचे त मां हिनखे जवाबु कहिड़ो ॾियां। मिड़े अलाह मूंखे हिकिड़ो जवाबु ॾिनो, उन ॾेई करे जान छॾायमि। हाणे तव्हांखे उहो जवाबु नथो ॿुधायां, तव्हां पाण बि कोशिशि कजो त जेकॾहिं तव्हां खां केरु पुछे त बाबा जेके अलाह मारी आहे उहा छो नथा खाओ, त पोइ तव्हां जवाबु कहिड़ो ॾींदा। काती खणी करे चओ था बिस्मिल्लाह अलाह अकबर, बिस्मिल्लाह अलाह अकबर, बिस्मिल्लाह अलाह अकबर करे कोहो था कातीअ सां। उहो कोहण वारो अलाए वुज़ू बि हथ सां अलाए न, निमाज़ पढ़ंदो आहे अलाए न, कलमो बि सही अचेसि थो अलाए न, हा न, उहो छड़ो चयो बिस्मिल्लाह अलाह अकबर, अलाए बिस्मिल्लाह अलाह अकबर पढ़ी बि अलाए कोन पढ़ी, चऊं था हलाल थी वई। ऐं जे उन नालो छड़ो था चओ बिस्मिल्लाह अलाह अकबर सभिनि खां वॾो आहे, ऐं उहो तव्हांजे डायरेक्ट ॿकरीअ खे मारे इहा हराम थी वई, तव्हां जान कोन छॾाए सघंदव। ॻाल्हि सम्झ में अचे थी अलाए। तंहिंजे करे उलमा सां ईंदव, कम अज़ कम तव्हांजी पंहिंजी बि हिफ़ाज़त थींदी, ईमान जी हिफ़ाज़त थींदी। आलमनि खां नफ़रत कंदव, ख़ुदा जो कसम खणी थो चवां त ईअं नबी साईं फरमाए त पछाड़ी वक़्त में फितना थींदा, जीअं जो तस्बीह जो जीअं मणियूं उनखे तस्बीह जेके सॻे खे ट्रोड़ त मणियूं मणे ते किरंदो, तव्हां संभाले न सघंदव। ईअं फितना ईंदा जेके दीन इस्लाम जे लाइ ख़तरनाक हूंदा। तॾहिं त अलाह जे रसूल फरमायो त ईमान बचाइण में मसइलो थी वेंदो। ईमान बचाइण, हे असां मुस्लमाननि जे ईमान जे हिफ़ाज़त जूं हे जायूं आहिनि मस्जिदियूं, हा न, पर राति जो ताले खां सवाइ तव्हां नथा वञो। छो त मथां मुस्लमान को अची करे लाउड खणी वञे, मथां मुस्लमान अची करे बैटरी खणी वञे, मथां मुस्लमान अची को पखो लाहे वञे। इहो छाजे करे? इहो असांजे सभु असांजी जहालत, उलमा खां परे जो तरीक़ो आहे। आलमनि सां वेझा थियो, आलमनि जो क़दुरु कयो। मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त अल्हम्दुलिल्लाह मां जे हिन पाड़े में 2-3 दफ़ा आयो आहियां। अॼु कुदरती मुंहिंजे गले ते ॾाढो असरु हो। बसि उस्ताद सैफुल्लाह को शाबाश अलाह से ख़ुशि रखेसि पियो, मिड़ई ख़र्च कंदो आहे, असांखे बि खाराईंदो पीआरींदो आहे। अलाह ताला उनखे इन जो बदिलो ॾींदो। चङो चङो सम्झी खाराइणु इहा मां सम्झंदो चङी ॻाल्हि आहे। वरन त अॼु माण्हू चयो 10 रुपया कंहिं मिसकिन खे ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। हेॾो सारो ख़र्चु करणु ऐं हेतिरे सारी संगत जे लाइ मानी बि कई, मानी आहे न, मानी पई आहे ॿाहिरि देग जो खड़को त मां ॿुधो। माना इहा बि 2-3 हज़ार त खाईंदी न, पर जे 2-3 हज़ार पंहिंजे खीसे में हुजनि सां त केरु चवे त न त भाई कढी असांखे ॾे। इहा महज़ इन जे करे आहे त कुझु दीन जूं ॻाल्हियूं थियनि। मां बि तव्हांजे पाड़े जो आहियां, मूंखे पंहिंजी नंढाइप बि यादि अचे थी। हीअ ई मस्जिद आहे, हेॾो कुझु कोन हूंदो। हे हो मैदान हो, हेॾे गाहु लूसण, हेठि खॾा, हे सणकड़ी हुई, इहे हलकड़ी, ॿाहिरि तारूं लॻल हूंदियूं हुयूं, हे पंजरनि ते वेढ़ियल। माना उहो दौर बि मूंखे यादि आहे। हिन मस्जिद में ॿी वरी हितां हीअं अॻियां परियां हाजी शाहनवाज़, अलाह ताला उनजी क़बर ते रहमत फरमाए। उन ॾींहुं नंढड़ी मस्जिद, इन मस्जिद में मां पुराणे दौर नंढे लाइ ईंदो हुउसि हमेशह रमज़ान में। वरी अलाह जे फज़ल सां हयाती आहे त पिया चऊं था। हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं ते दुरूद शरीफ़ पढ़ो, मां कोशिशि कयां जे शेर पढ़ी वियुमि त अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।